मौजूद आहियां सकल में हिते असां सां गॾु हिन वक़्तु तमामु बहितरीन मौज़ शख़्सियत मौला बख़्श लिगर साहब सेठ मौला बख़्श लिगर साहब मौजूद आहे। अचो त उन खां पुछूं जेको 23 मई ते शहरी दाल सकल जी जेका इलेक्शन थी रही आहे उन हवाले सां उन जा तासिरात कहिड़ा जंहिंखे पोइते कयो वियो आहे ऐं नवां माण्हू अचनि उहे अची कम खे हलाइनि। असांजी इहा सलाहियत वधि में वधि हिनखे मुतरक़ कयो वञे ऐं नवनि माण्हुनि खे मौक़ो मिले जीअं उहे पंहिंजो कमु करे सघनि। अॻु में जेके शहरी दाल जा पंहिंजा मेंबर हुआ उन्हनि मां किथां मुतमिन उहे हींअर काफ़ी वक़्तु थियो आहे त उहे कोन्हनि। बाक़ी हिननि हथराजू मेंबर भरिया आहिनि, उन्हनि को बि कमु न कयो आहे शहर में। न न को बि उनजी एक्टिविटी नज़र ई कान थी अचे। न न कंहिं असांजो शहर में हिते घिटी में मसइलो थियो तॾहिं कोन आया। अॼु ॾींहुं ताईं पुछणु कोन आया भई छो तव्हां सां मसइलो थियो आहे। बिल्कुलु राब्ता जा हिते रोज़ अचनि पिया ॾिसनि पिया। नओं ग्रुप अचे उहो कमु अची करे ऐं असां हुनखे वेलकम कंदासीं।